वफ़ाक़ी हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पेट्रोलनि जे अघ में जेका आहे वाध करे छॾी आहे। अचो त उन्हनि सां मुतासिर थींदड़ मां आवाम सां जेको आहे ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ जेके अघ वधिया आहिनि उन सां केतिरी महांगाई थींदी ऐं आवाम ते केतिरो असरु पवंदो। ज़ुल्म थियो आहे, माण्हू जीअं ई नथो सघे, हाणे माण्हू मरी सघे थो। एॾी महांगाई थी आहे, पेट्रोल हिकिड़े दम 10 रुपया मथे चाढ़ियो अथऊं, रुपयो घटि कंदा आहिनि। ऐं जेको आहे पोइ पहिरीं तारीख़ 70 रुपया महांगो कयूं, वरी हाणे 10 रुपया, माना हिकिड़े महीने में 17 रुपया लीटर पेट्रोल महंगो करे छॾियो अथऊं। बस अभी ये है कि अल्लाह रहम करे, कोई ऐसा आदमी आवे जो इन गरीबों के ऊपर दिल जलावे और थोड़ा सा महंगाई कम हो जावे तो वक्त गुजरेगा, वरना ये है कि बस अल्लाह माफ़ी दे। सब कुछ महंगा है सर, मुश्किल हो गई है ज़िंदगी इस पेट्रोल की वजह से। हर चीज़ महंगी हो गई है और अब तो कंट्रोल से बाहर होता जा रहा है। अब तो लग रहा है रोड पे आ जाएगी आवाम। खान साहब को वोट दिया, वज़ीर आज़म बनाया कराची ने, और ये हाल कर दिया यार पेट्रोल का। तो अल्लाह बस गरीब आवाम का भला करे, हम लोग के कुछ कह नहीं सकते। गरीब आवाम का जो आजकल जो है ना उसका जीना मुश्किल हो गया बहुत ना। ये पेट्रोल कम करें लेने, अभी सवारी 20-20 देती है किराया, बोलते नहीं अभी हम किराया नहीं पूरा कर सकते गाड़ी का, क्या करें हम। 1000 रुपये दिहाड़ी रिक्शे का। वो बोलते हैं आप जो है ना घबराओ नहीं, मर जाओ लेकिन घबराओ नहीं। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलनि जे अघ जी वाध जे ख़िलाफ़ु आवाम दाईंदे चयो आहे त इन पेट्रोल जे अघनि जे वधण सां जेको आहे आवाम खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो, महांगाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे इन मामले जो नोटिस वठी करे आवाम खे रिलीफ ॾिए ऐं पेट्रोल जा अघ ऐं जेका महांगाई आहे उन जी घटिताई आणे। कैमरामैन एहसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सन TV न्यूज़, मलीर, कराची।